अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असां नई टॉपिक सां गॾु तव्हांजे आॾो सिंधी थॉट जे प्लेटफॉर्म तां तव्हांजे आॾो हाज़िर आहियूं। अॼु असां डिस्कस कंदासीं सेंस ऑर्गन्स खे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, पहिरियों असीं सिस्टम्स ते ॻाल्हायो हुयोसीं त जेके लिविंग ऑर्गेनिज़म्स आहिनि उन्हनि में कहिड़ा कहिड़ा सिस्टम्स आहिनि। उन्हनि सिस्टम्स खां बाद असां अॼु डिस्कस कयूं पिया त जेकी सेंस ऑर्गन्स आहिनि उहे कहिड़ा आहिनि, यानी जेको ऑर्गेनिज़म आहे उहो कहिड़नि कहिड़नि ऑर्गन्स जे ज़रिए इंफॉर्मेशन हासिल करे थो। काॾां इंफॉर्मेशन हासिल करे थो? एनवायरनमेंट मां। त उहो अॼु असां उन्हनि सेंस ऑर्गन्स खे डिस्कस कंदासीं। पहिरियों असांजो आहे आई। त आई छा कंदी आहे? सेंस उहा कंदी आहे लाइट खे। त असां ईअं बि चई सघूं था त जेका आई आहे असांजी उहा लाइट सेंसिटिव आहे। लाइट में असां हाणे ईअं बि चई सघूं था त लाइट 7 कलर्स जी आहे। त आई असांजी 7 कलर्स खे बि डिटेक्ट करे सघे थी, सेंस करे सघे थी, डिस्टिंग्विश करे सघे थी। त असां हिन जे फंक्शन खे पहिरियों सम्झण खां अलावा असां ईंदासीं त हीउ जेको असांजो हिन जो आई जो स्ट्रक्चर आहे कहिड़े तरीक़े सां ठहियलु आहे। त पहिरियों असांजो जेको आई जो स्ट्रक्चर आहे उहो आहे कॉर्नई। कॉर्नई छा आहे? हिकु अहिड़ो ट्रांसपेरेंट लेयर आहे जेको अखि जे ॿाहिरां परदो आहे जंहिंमां लाइट ईज़िली क्रॉस करे सघे थी। छो त असांजो सॼो अखि जो कमु आहे लाइट खे डिटेक्ट करणु। उन खां बाद असांजी आई जेका आहे लाज़मी न आहे त समूरी आई जेका आहे असांजे लाइट खे डिटेक्ट करे। उन जो बि हिकु प्रोसेस आहे। लाइट असांजी घणे तइदाद में बि डिटेक्ट जेकॾहिं असां अखि खां कराईंदासीं त न करे सघंदी। फॉर एग्ज़ाम्पल, असां जेकॾहिं सिज ॾे ॾिसूं था त उहा कीअं सिज खे ॾिसी सघे थी, यानी अखि जी बि हिकु कैपेसिटी आहे उहा कहिड़े तरीक़े सां उन लाइट खे डिटेक्ट करे थी। त इन जे लाइ असांजो हीउ जेको ॿियो वरी असांजो लेयर अचे थो अखि में, उहो आहे स्क्लेरा। त हीउ छा आहे? हीउ असांजो अखि जो पार्ट जेको आहे उहो अहिड़ो पार्ट आहे जेको लाइट खे अंदरि दाख़िल नथो करणु ॾिए। छो त लाइट जो हिकु प्रॉपर स्पॉट आहे जंहिंजे थ्रू उहा लाइट अंदरि दाख़िल थिए थी। लाइट वरी जेका दाख़िल बि थिए थी त उन जो जेको एंटरिंग प्रोसेस आहे उहो कंट्रोल्ड प्रोसेस आहे जंहिंखे असां अॻिते डिस्कस कंदासीं। उन खां बाद असांजो अचे पियो हीउ जेको प्यूपिल आहे, आयरिस आहे, इहे कंट्रोल्ड छा सां आहिनि? सिल्वरी बॉडी सां कंट्रोल्ड आहिनि। हाणे आयरिस असांजो छा आहे? हीउ असांजो हिकु लेंस आहे अखि जो। आयरिस छा आहे? इन खां मथां हिकु अहिड़ी बॉडी आहे जेका ट्रांसपेरेंट नाहे। आयरिस छा आहे? हिकु लेंस जे मथां अहिड़ी बॉडी आहे जेका ट्रांसपेरेंट नाहे, ओपेक आहे। ऐं इन जो फंक्शन आहे त लाइट जी इंटेंसिटी खे कंट्रोल करे। लाइट जी इंटेंसिटी कंट्रोल कीअं थींदी? फॉर एग्ज़ाम्पल, हिते लाइट थोरी आहे, उन जा रेज़िस थोरा आहिनि, त इहा कॉन्ट्रैक्ट थींदी आहे। छा थींदी आहे? जॾहिं इंटेंसिटी घटि हूंदी त लाइट खे उनखे डिटेक्ट करे हीअ आयरिस जेका आहे कॉन्ट्रैक्ट थींदी। कॉन्ट्रैक्ट थियण सां उनखे लाइट खे तमामु घणो स्पेस मिले थो। इन घणे स्पेस मिलण सां लाइट जो जेको घणो तइदाद आहे अखि में घणो दाख़िल थिए थो। घणे दाख़िल थियण सां लेंस जेको आहे वरी उहो उनखे कंट्रोल करे थो। उन ते बि असां अचूं था। पर जेको आयरिस जो फंक्शन आहे उहो इहो आहे त लाइट खे कंट्रोल करणु।
जीअं जीअं इन जी इंटेंसिटी वधंदी वेंदी ही जेके आहिनि आयरिस वरी रिलैक्स थियणु शुरू थींदा। रिलैक्स थियणु यानी एक्सपांड थियणु शुरू थींदा त जीअं लाइट जो सफिशेंट अमाउंट अंदरि दाख़िल थिए ऐं डिटेक्टेबल हुजे ऐं उन खां बाद जेको उन में कन्वर्जन जो प्रोसेस आहे लाइट जेके असांजा वेव्स आहिनि उन्हनि खे इलेक्ट्रिकल वेव्स में कन्वर्ट करे असांजे ज़हन ताईं पहुचाइण वग़ैरह उहो सवलो थी पवंदो आहे अखि जे लाइ। उन खां बाद असां चवंदा त ही प्यूपिल छा आहे। प्यूपिल सिंपल असांजी हीअ जेका ओपनिंग आहे इहा ओपनिंग जेका जंहिंमां असांजी लाइट अंदरि दाख़िल थिए थी त इनखे असां चवंदा इहो प्यूपिल आहे। प्यूपिल असांजो छा हूंदो आहे वेरिएबल हूंदो आहे। इहो वधी बि सघे थो घटि बि थी सघे थो। उहो कीअं घटि वधि थिए थो उहो लाइट ते डिपेंड थो करे। सेल बॉडी छा आहे इहा हिकु अहिड़ी बॉडी आहे जेका ब्लड बि जीअं चइजे त उहा बि इन में मौजूदु हूंदी आहे यानी ब्लड जेका असांजी आम ब्लड आहे जीअं असांजे उहा ट्रांसपोर्ट करे पई हेमोग्लोबिन जो असांजो जेको ट्रांसपोर्ट आहे उहो मेन अखि में तमामु घणो न हूंदो आहे। उहो ईअं सम्झे त न हुजण जे बराबरि हूंदो आहे। इन जो मक़सदु छा आहे त छो त इन में जेकॾहिं ब्लड ट्रांसपोर्ट थिए त उन जो स्ट्रक्चर जेको आहे उहो वरी अञा वधीक डिस्टर्ब थी वेंदो। इनशाला इनखे वरी या असां 9th जे बायोलॉजी में कवर कंदासीं त ईअं छो आहे या हिननि जा जेके ॿाहिरियां असांजा कॉर्निया स्क्लेरा आहे त इन्हनि खे बि ब्लड जी ज़रूरत आहे, एनर्जी जी ज़रूरत आहे, न्यूट्रिएंट्स जी ज़रूरत आहे। कीअं था पूरो कनि इहो वरी असांजो ॿियो टॉपिक थी वेंदो। त उन खां बाद असांजा वरी सेरेब्रल बॉडी खां वरी ॿियो असांजो अचे पियो मेन आहे रेटिना। त रेटिना जो छा आहे रेटिना असांजो फोकस करे पियो हिन ॿिनि शयुनि ते। उहे कहिड़ियूं आहिनि कोन्स ऐं रॉड्स। हाणे असांजो मेन जेको फंक्शन अचे पियो स्ट्रक्चर जे हवाले सां उहो आहे रेटिना। रेटिना हिकिड़ो अहिड़ो लेयर आहे जंहिंमें असां ई चवंदासीं अहिड़ा हिकिड़ा सेल्स रखियल आहिनि जेकी असांजी लाइट खे डिटेक्ट करे उनखे सिग्नल्स में कन्वर्ट था कनि। कहिड़ा सिग्नल्स जेकी असांजे नर्वस सिस्टम जे लाइ सिग्नल्स रिक्वायर्ड आहिनि जेकी असांजे ब्रेन ॾांहुं इंफॉर्मेशन खणी वञनि था त कहिड़े क़िस्म जी लाइट या छा छा असां ताईं पहुतो आहे। त उन में असांजा ॿ आहिनि सेल्स, हिकिड़ा कोन्स आहिनि ॿिया रॉड्स आहिनि। कोन टाइप जेके ही सेल्स आहिनि त इहे असांजा कलर सेंसिटिव बि थी सघनि था। ही वरी जेके आहिनि असांजा लाइट सेंसिटिव हूंदा आहिनि। कोन्स जो कमु इहो हूंदो आहे त कलर्स में डिस्टिंग्विश करण में असांखे हेल्प मिलंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल असांजो ही जेको पार्ट आहे इहो असांजो लाइट ग्रे आहे। वरी उन खां बाद वरी ॿियो जेको बॉक्स आहे वरी उहो छा आहे डार्क ग्रे आहे। त इहो असांखे डिस्टिंग्विश करण में हिसा केरु ॿुधाए थो कोन्स ॿुधाइनि था। असांजो रॉड्स सिर्फ़ु इहो ॿुधाईंदो त हिते जेका आहे असांजी लाइट डिम आहे ग्रे हुजण जे करे उनजो इन में डिस्टिंग्विश जो घटि हूंदो आहे पावर। उन खां बाद असां अचूं पिया त इहे जेके कोन्स ऐं रॉड्स आहिनि जॾहिं लाइट इन्हनि ताईं पहुचे थी का बि शेप जेका आहे तस्वीर आहे आॾो असांजे जंहिंखे असां लाइट जे ज़रिए ॾिसूं था त उहा लाइट जेका असांजे इन्हनि ताईं पहुचे थी त उहा छा थी करे उन लाइट खे कन्वर्ट थी करे कंहिं में कन्वर्ट थी करे उहे असांजा वेव्स आहिनि जेकी ऑप्टिक नर्व जे ज़रिए ट्रेवल कनि था। ऑप्टिक नर्व हाणे ही ऑप्टिक नर्व छा पई ट्रेवल करे इहा ट्रेवल थी करे सिग्नल्स।
ये सिग्नल्स छा हूंदा आहिनि? ये सिग्नल्स असांजा इलेक्ट्रिकल सिग्नल्स हूंदा आहिनि। इलेक्ट्रिकल सिग्नल्स जे थ्रू इहा जेका इंफॉर्मेशन आहे जेका बि रेटिना ते ठहे थी पिक्चर या जेका रेटिना ते लाइट किरे थी उनखे डिटेक्ट करे कन्वर्ट करे ऑप्टिक नर्व जे थ्रू थैलामस कॉर्टेक्स जे तरफ़ वञे थी। थैलामस छा हूंदो आहे? जेको कोऑर्डिनेटिंग पार्ट आहे ब्रेन्स जे विच में इंफॉर्मेशन उन्हनि ताईं पहुचाए थो। ऐं उन खां बाद जेको आहे जॾहिं ब्रेन आइडेंटिफाई करे थो वञे त मां जेको डिटेक्ट कयो आहे या जेका इंफॉर्मेशन मां डिटेक्ट कई आहे उनजो रिएक्शन छा हूंदो। इन जो रिएक्शन असांजो समूरो असांजे दिमाग़ ते हूंदो आहे। असां सिंपल ईअं बि चई सघूं था त जेको अखि जो आहे सिस्टम उहो अखि जो सिस्टम असांजे ब्रेन सां रिलेटेड आहे ऐं ब्रेन जो वरी असांजे मूवमेंट जेके मसल्स असां जूं आहिनि उन्हनि सां आहे। फॉर एग्ज़ाम्पल ओचितो या तेज़ी सां का शइ असांजे साम्हूं अचे थी असां जूं आइज़ जेके आहिनि उनखे डिटेक्ट कनि थियूं त हाणे असांजे ब्रेन जो छा हूंदो फंक्शन त असांजे मसल्स खे ऑर्डर ॾींदो त इन पोज़ीशन खां असां हटी वञूं। त ही जेको आहे असांजो आई जो सिस्टम उहो सेंस करे पियो। छा खे सेंस करे पियो? जेका असांजे एनवायरमेंट में असांजे इर्द गिर्द शयूं आहिनि लाइट जे थ्रू उन्हनि खे डिटेक्ट करे छा जी मदद सां? असांजी ब्रेन जी मदद सां उनखे रेस्पॉन्ड करे थो। उनखे रेस्पॉन्ड कीअं करे थो? उहो असांजो फिजियोलॉजिकल बि थी सघे थो, उहो असांजो थिंकिंग सां बि थी सघे थो। त जेका शइ असां ॾिसूं था उनखे या त ॿी नई इंफॉर्मेशन में कन्वर्ट कंदो या वरी असांजो ॿियो जेको मां पहिरियों बि ॿुधायो त असांजे मसल्स खे ऑर्डर ॾींदो। मोटर नर्व्स बि असां जंहिंखे चवंदा आहियूं उहे नर्व्स असांजे मसल्स ॾे इंफॉर्मेशन खणी वेंदियूं जेके असांखे मूवमेंट में कमु अचनि थियूं पोइ असां मूवमेंट कयूं था। त समूरो जेको आई जो फंक्शन आहे इन तरीक़े सां आहे त असां इंफॉर्मेशन सेंस कयूं था या त असांजी उहा एब्स्ट्रैक्ट इंफॉर्मेशन आहे उन में असां चेंजिंग था आणियूं। ॿियो नंबर असांजो त या त असां पंहिंजे फिजियोलॉजिकल जेका स्ट्रक्चर आहे पंहिंजी उन में चेंजिंग था आणियूं। उहा कहिड़ी चेंजिंग थी सघे थी? मूवमेंट जी चेंजिंग बि थी सघे थी, पंहिंजी लोकेशन जी बि थी सघे थी, बॉडी पार्ट्स जी जेका लोकेशन आहे उन में बि चेंजिंग थी सघे थी। त इहे ॿ क़िस्म जा असां चेंजिंग पाण में आणियूं था। हिकु त इंफॉर्मेशन, ॿियो मूवमेंट। त असांजो जेको कॉन्सेप्ट आहे आई जो उहो एसी ताईं हिकु ब्रीफ अंदाज़ में मौजूदु आहे त इन जो फंक्शन कीअं थिए पियो। उन खां बाद हिकिड़ी पॉइंट असां जेका डिस्कस करण वारा आहियूं उहा आहे असांजी फ्यूआई। त ही असांजो छा ते आहे? इहो कंप्लीट असांजो रेटिना ते आहे स्ट्रक्चर। असांजो जेको रेटिना लेयर आहे ज़रूरी न आहे त उहो कंप्लीट लेयर हिकु सही लेयर आहे। कंप्लीट जेको इहो असांजो लेयर आहे इहो कंप्लीट जेका असांजी दाख़िल थिए थी लाइट असांजे अखि जे अंदरि उनखे सॼी समूरी लाइट खे कन्वर्ट करे थो। पर उन में कुझु अहिड़ा बि हिसा आहिनि रेटिना लेयर ते जिते उहे घटि डिटेक्टेबल हूंदा या न डिटेक्ट करे सघंदा उन शइ खे। त इहा कहिड़ी शइ आहे उनखे सुञाणे न सघंदा। त ही असांजो अहिड़ो पार्ट आहे, छा ते पार्ट आहे? रेटिना लेयर ते आहे जंहिंमें लाइट जी आइडेंटिफिकेशन घटि थींदी आहे, न हुजण जे बराबरि बि थी सघे थी। त इहो असांजो तक़रीबन आई जो सिंपल स्ट्रक्चर आहे एलिमेंट्री लेवल ताईं। आई होप तव्हांखे कुझु कॉन्सेप्ट अची वियो हूंदो त आई जो स्ट्रक्चर कहिड़े तरीक़े सां आहे, कीअं वर्क करे पियो।